खे ख़बर ॾींदा आहियूं। सदर अली हसन सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ जागण ख़ासकेली जे रहवासियुनि इलाइक़े जे बाअसर टाउन कमेटी दरिया खान मरी जे चेयरमैन जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे हारियुन अर्ज़ मोहम्मद ख़ासकेली, यूसुफ ख़ासकेली ऐं ॿियनि चयो त देह कंगल ऐं चानारीअ में मोहम्मद असलम सहतो वारनि जी तक़रीबन 42 एकड़ ज़रई ज़मीन आहे, जेका 40 सालनि खां असां हारपे ते आबाद कंदा रहूं था, जॾहिं त ज़मीन जी मालिकी दावेदार ॿी धुर अदील सहतो पारां ज़मीन जे खातनि जी फेरफार करण जो केस 3 सालनि खां अदालत में हलंदड़ आहे। उन बावजूदि टाउन कमेटी दरिया खान मरी जे चेयरमैन इब्राहिम बिरोही पारां फरहान सहतो खां सर्वे नंबर 455 मां 7 एकड़ 29 वेसा ज़रई ज़मीन ख़रीद कई आहे ऐं उन ज़मीन जो मोहम्मद असलम सहतो वटि खलील अहमद सहतो जे फैमिली जा अटानी पावर पिणु मौजूदु आहिनि। उन बावजूदि टाउन चेयरमैन ज़रई ज़मीन ख़रीद करे पंहिंजे भाउ अब्दुर्रहमान बिरोही जे नाले कराई आहे ऐं जंहिं ख़िलाफ़ कोर्ट सगोरी नौशरो फिरोज़ पारां पिणु अब्दुर्रहमान वलद मोहम्मद आलम बिरोही ॾांहुं नोटिस पिणु जारी कयो वियो आहे। कोर्ट में हाज़िर थियण बजाए ज़मीन आबाद कंदड़ मकातदारनि ऐं हारियुनि ते कूड़ा केस दाख़िल करे हिरासान करे रहियो आहे ऐं असांजा माण्हू बि अगवा कराए रहियो आहे। हुननि चयो त ख़रीद ॾेखारियल ज़मीन 4.5 साल असां वटि मकाते ते आहे, जंहिंजी एग्रीमेंट पिणु मौजूदु आहे। हुननि वधीक चयो त टाउन चेयरमैन इब्राहिम बिरोही वधीक कूड़नि केसनि में फासण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं दरिया खान मरी पुलिस पिणु धुर बणिजी असांखे धमकाए रही आहे। हुननि रेवेन्यू जे सूबाई वज़ीर IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद सीशन जज SSP नौशरो फिरोज़ समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जी अणधुरी जांच करे इंसाफ़ फराहम कयो वञे।